जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां गवर्नमेंट एलिमेंट्री बॉयज़ स्कूल गुल मोहम्मद मंगसी में। हिन स्कूल जी हूअं त खोड़ सारी हिकिड़ी तारीख़ रही आहे पढ़ाई जे हवाले सां, तालीम ऐं तरबियत जे हवाले सां बि। पर अॼु हिन स्कूल में नवाण पैदा कई वई आहे त हिन स्कूल में मल्टी मीडिया क्लासिस शुरू कई वयूं आहिनि। त अॼु हुन जो इफ़्तिताह आहे, जंहिंमें तालीम खाते जे ऑफिसरनि खां सवाइ शहर जूं मौज़ूद शख़्सियतूं बि शरीक थींदियूं। सकरन शहर जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तोहफ़ो आहे ऐं हिकिड़े नंढड़े ॻोठ में थी करे अहिड़ी जदीद दौर जी तालीम खे जेको आहे सो फोकस कयो वियो आहे। अॼु हिते महिमान बि आया आहिनि, तालीम खाते जा ऑफिसर बि आया आहिनि ऐं हिन स्कूल जा उस्ताद बि आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त हुन कंप्यूटर क्लास जे बारे में छा था चवनि। हुकुम सही, मुंहिंजो नालो आहे आगा आमिर रज़ा सोलंकी। मां हिते एलिमेंट्री स्कूल में एज़ ए JST कमु करे रहियो आहियां। हिन स्कूल जी हूअं बि सालनि खां वठी तारीख़ रही आहे त तमामु स्कूल बहितरीनु तरीक़े सां कमु करे रहियो आहे। हितां जा ॻोठाणा हुजनि, हितां जा उस्ताद हुजनि, या हितां जा जेके बि मोज़िज़ शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जो हिन स्कूल जे लाइ हिकिड़े क़िस्म जो योगदान रहियो आहे। हीअ स्कूल न को हिकु मिसाली स्कूल आहे। हिन स्कूल में हर क़िस्म जूं तव्हां ॾिसंदो फैसिलिटी मौजूदु आहिनि। हिन स्कूल में हाणोकी तइलीम जे हिसाब सां जेके क़दीम रिवायती तइलीम आहे, उन खां हटी करे हिकु जदीद क़िस्म जूं तइलीमी सरगर्मियूं शुरू थी रहियूं आहिनि। उन में असां मल्टीमीडिया रूम, जंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त ॿारनि खे हक़ीक़ी दुनिया जेका इंटरनेशनल फिनलैंड या यूरोप जे मुल्कनि में जेका तइलीम जो तरबियत जो निज़ाम आहे उन सां ॾिनो वञे, उहा ॾिनो वञे, उन सां उन्हनि खे तरबियत उन्हनि खे इहो सम्झायो वञे। इन जे करे असां हिते मल्टीमीडिया रूम जो इफ़्तिताह अॼु स्टार्ट कयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला हिन मल्टीमीडिया सां इंशा अल्लाह ताला जेके ॿारनि खे असां रुॻो थ्योरिटिकल असां रुॻो शयूं सम्झाईंदा आहियूं, पर उन मल्टीमीडिया जे तवसल सां असां उन्हनि खे न सिर्फ़ु ॾेखारे पर उन्हनि जे ज़हन में हमेशह जे लाइ यादि करण जो हिकिड़ो सिस्टम ॾिनो आहे। सो इंशा अल्लाह ताला असां कोशिशि कंदासीं त अॻिते हली इन खे वधि खां वधि ॿियनि स्कूलनि ताईं बि शेयर कयूं ऐं उन्हनि जे लाइ हिकु लेसन लर्न पैदा कयूं त जीअं उहे बि हिन जेके जदीद तौर जी तालीम आहे उन मां फ़ाइदो वठी सघनि। महिरबानी। रमानी, मुंहिंजो नालो मोहम्मद नवाज़ ख़ासकेली। मां गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल गुल मोहम्मद मंगसी में एज़ ए HM तौरु गुज़रनि 2-3 सालनि खां 4-5 सालनि खां मां कमु करे रहियो आहियां। मुंहिंजो इन स्कूल जे मक़सद सां जॾहिं खां मां वधि मां वधि पंहिंजे दोस्तनि ऐं उस्तादनि जी महिनत सां हिन स्कूल खे हिकिड़ो मिसाली स्कूल ठाहियो आहे, जंहिंमें हिकु त वक़्त जी पाबंदी, तमामु बाक़ाइदे वक़्त जी पाबंदी थींदी आहे त 8 बजे फ़िक्स जेकॾहिं असेंबली आहे त उहो असेंबली 8 बजे फ़िक्स हिन में 8:05 में न थींदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं का रिसेस आहे त उहा बि फ़िक्स 11 बजे जो टाइम आहे त उहो फ़िक्स 11 बजे आहे। एतिरे क़दुरु ताईं त मुंहिंजे स्कूल जे हर ॿार खे एज़ ए यूनिफॉर्म बूट ऐं उन सां गॾु जेको हुनजो कार्ड आहे, NIC जेको हुनजो कार्ड आहे, उहो हुननि जेकी ज़रूरु हूंदो आहे हुननि वटि। उन खां पोइ हाणे जेको असां हिकिड़ो शुरू कयो नवनि दोस्तनि जे अचण सां, नवां दोस्त मूं ॾाढा हिकिड़ा बहितरीनु हिकिड़ा नवां टीचर JST जेके आया आहिनि, उन्हनि मां सोचियो त छो न इन्हनि जी सलाहियत मां फ़ाइदो वठे। उन करे असां हिकिड़ो सिस्टम कयो त मल्टीमीडिया सिस्टम जेको असां पाण दोस्तनि कयो। का बि इन में गवर्नमेंट जो फंड कोन्हे, को बि SMC जो फंड कोन्हे को। इन में जेके बि असांजा दोस्त आहिनि उन सभिनी जेको पाण में कलेक्ट करे उस्तादनि, टीचरनि ऐं ॻोठाणनि उन्हनि खे पूरो असां उन सिस्टम उनखे ठाहियो आहे, जंहिंमें कंप्यूटर मल्टीमीडिया सिस्टम में असां हर ॿार जे हर क्लास खे उते मल्टीमीडिया जो हिकिड़ो डेली हिकिड़ो क्लासिस हलायूं था। महिरबानी कई साहब। असुल में जे असां स्कूल में बीठा आहियूं गुल मोहम्मद मंगसी एलिमेंट्री स्कूल। इन स्कूल जी काफ़ी सालनि खां पहिरीं ख़ुशनसीबी इहा थी त हिन में उस्ताद मोहम्मद नवाज़ ख़ासकेली हेडमास्टर थी आयो ऐं यकीनन जॾहिं हिकिड़ो सुठो हेडमास्टर थो अचे या कंहिं इदारे जो सरबराह थो अचे त उन इदारे या उन स्कूल खे हू बहितर बनाए थो ऐं बहितर करे थो। उन तमामु हिन में बहितरी कई हर लिहाज़ सां, पर उन में जीअं चवंदा आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हिते ॻाल्हियूं ॿुधियूं हिते जे उस्तादनि जूं ऐं मौज़ूदनि शख़्सियतुनि जूं, जिन स्कूल जे हवाले सां ऐं ख़ासि करे जेको मल्टीमीडिया क्लासिस जे हवाले सां ॻाल्हि कई। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जी ख़ुसूसियत इहा आहे त हीउ जेको बि प्रोजेक्ट चइजे या पूरी क्लास चइजे मल्टीमीडिया जे हवाले सां, उहो कंहिं बि सरकार न ॾिनो आहे, कंहिं सरहंदी वारे न ॾिनो आहे। हिते जे उस्तादनि जेको आहे पंहिंजी जेब मां, पंहिंजी पघार मां जेको आहे सो माना ख़र्ची गॾु करे उन में जेको आहे सो वरिते। इहा हिकिड़ी नवाण
आहे ऐं मां सम्झां थो त इहो ॿियनि स्कूलनि जे लाइ बि हिकिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो उत्साहींदड़ अमल आहे त उस्तादनि हिन ॿारनि खे पंहिंजे औलाद जीअं सम्झी, जीअं हर माइट पंहिंजे औलाद खे घर में शइ वठी ॾींदो आहे पढ़ाई जे हवाले सां, त हिते जे उस्तादनि हिकिड़े माउ पीउ वारो जेको आहे सो दर्जो इख़्तियार कयो आहे। उन्हनि शागिर्दनि खे पंहिंजो औलाद सम्झी मल्टीमीडिया क्लासिस शुरू करण जे लाइ सामान मुहैया ॾिनो आहे ऐं अॼु खां वठी उनजो इफ़्तिताह जंहिं बाद कंप्यूटर ऐं मल्टीमीडिया जी तालीम शुरू कई वेंदी। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़, सकरन।